أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا ربي شكرا هديت قلبي شكرا نورت دربي شكرا شكرا يا رب. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह रब्बुल आलमीन बनी इसराइल खे मुख़्तलिफ़ नेमतूं ॻणायूं ऐं अल्लाह रब्बुल आलमीन बनी इसराइल जे मथां एतिरी वॾी नेमत कई जो जंहिं इलाइक़े में जंहिं मुल्क में उन्हनि खे ग़ुलामीअ जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कयो वियो हो, फ़िरौन जे ज़ुल्म जे हेठां हुआ। पोइ जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन उन जे अखियुनि जे आॾो फ़िरौन खे गरक कयो ऐं उन ई मिस्र में बनी इसराइल खे वाली ऐं हाकिम जी हैसियत मिली, पोइ सभु नेमतूं क़िस्म क़िस्म जूं नेमतूं बि उन्हनि खे अल्लाह रब्बुल आलमीन ॾिनियूं। वरज़क़नाहुम मिन अत-तय्यिबात, ऐं पाकीज़ा रिज़्क़ बि अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे ॾिनो। पोइ वरी फमख्तलफ़ू हत्ता जाअहुमुल इल्म, पोइ जॾहिं उन्हनि वटि इल्मु आयो, पोइ इल्मु अचण खां बाद उन्हनि इख़्तिलाफ़ कयो पाण में। इख़्तिलाफ़ इल्म जे अचण खां बाद उन्हनि में थियो। हालांकि सोचण जी ॻाल्हि इहा आहे त इल्मु हिकु रोशनी आहे। इल्मु इंसान खे सिधो रस्तो ॾेखारे थी, इल्मु इंसान खे इंसानियत सेखारे थी, इल्मु इंसान खे गुमराहीअ मां कढी करे रोशनाई ॾांहुं रहनुमाई करे थी। पोइ हिननि इल्मु अचण खां बाद इख़्तिलाफ़ जी वजह छा हुई? मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इख़्तिलाफ़ जी असल वजह इहा हुई, इल्मु इख़्तिलाफ़ जी सूरत तॾहिं थो थिए जॾहिं इल्म खे इंसान पंहिंजी राय ऐं पंहिंजी ख़्वाहिश जे मुताबिक़ इस्तेमालु करे थो। वरना ही इल्मु त नूर है, रहमत इलाही है, जंहिं इंसान खे सही रस्तो मालूम करे मुतफ़िक़ थी हिकु राह ते हिकु रस्ते ते हलणु सेखारे थो। जीअं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुस्तदरक हाकिम में ऐं सुनन तिरमिज़ी में भी यह रिवायत मौजूद है ऐं मुख़्तलिफ़ हदीसुनि जी किताबुनि में यह रिवायत मौजूद है, मशहूर है। अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत है त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त यहूदी 71 फ़िरक़नि में ऐं नसारा 72 फ़िरक़नि में विरहाइजी विया ऐं अनक़रीब ही उम्मत 73 फ़िरक़नि में विरहाइजी वेंदी, जिन मां सिर्फ़ हिकु फ़िरक़ो जन्नत में ऐं 72 फ़िरक़ा बाहि में यानी जहन्नम में वेंदा। सहाबा कराम अर्ज़ कयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो जन्नती टोलो कहिड़ो आहे? त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन ई तरीक़े वारा जंहिं ते आऊं ऐं मुंहिंजा सहाबी तव्हां आहियो। यानी जंहिं वक़्तु जंहिं टाइम इंसान या असल शरीयत जेका आहे उन ते बग़ैर कंहिं चूं चरा जे अमल थींदो रहंदो त इख़्तिलाफ़ जी या फ़िरक़े जी का गुंजाइश ई कोन्हे। इख़्तिलाफ़ या फ़िरक़ो तॾहिं बि पैदा थिए थो जॾहिं हसद ऐं साड़ असांजे अंदरि अची थो वञे ऐं ॿियो दुनिया जी मोहबत, दुनिया जी हिर्स। ही असांजो दीन इस्लाम तेसि ताईं फ़िरक़नि खां ख़ाली हो जेसि ताईं ख़ालिस किताब सुन्नत ते क़ुरान और हदीस ते अमल करे रहिया हुआ। जॾहिं हिन उम्मत में तावील राय जो दख़ल थियो त पोइ ही उम्मत बि विरहाए जी टुकड़नि में ऐं फ़िरक़नि में विरहाइजण शुरू थी वई। जेसि ताईं ख़ालिस क़ुरान हदीस या दाई हुआ, क़ुरान हदीस ते अमल करण वारा हुआ, तेसि ताईं हिन उम्मत में कंहिं बि फ़िरक़े जी का गुंजाइश कोन हुई। साहबा कराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी ज़िंदगी ते गौर कयूंसीं त साहबा कराम
रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान ते कहिड़ी तरह अमल कंदा हुआ। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे साम्हूं पंहिंजी राय, पंहिंजी सोच, पंहिंजी फिक्र, पंहिंजी सम्झ सभु पोइ छॾे ॾींदा हुआ। ऐं एसि ताईं जो हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अगरि कंहिं पंहिंजी राय दख़ल बि कई त फौरन उन खां टोकींदा हुआ, उन खे रोकींदा हुआ। एसि ताईं जो कता तालुकी बि करे छॾींदा हुआ, कता तालुकी बि करे छॾींदा हुआ, जेसि ताईं हू पंहिंजे कौल खां रुजू करे हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुतफ़िक़ नथो थिए। ऐं जॾहिं हिन उम्मत में तावील ऐं राय जो दरवाज़ो खुलियो, फ़हम ऐं फ़िक़ह जो दरवाज़ो खुलियो, त इख़्तिलाफ़ त ज़रूरी आहे। छो त हर कंहिं इंसान जी फ़हम, सम्झ, फ़िक़ह मुख़्तलिफ़ आहे। पोइ जॾहिं हर को इंसान पंहिंजी फ़हम ऐं पंहिंजी फ़िक़ह मुताबिक़ दलाइल ॾियणु शुरू कया ऐं नुसूस शरिया ख़ासि तौर क़ुरान ऐं हदीस में तावीलुनि ऐं मनमानियुनि जो सहारो वरसणु शुरू कयो, त जहिड़ी तरह अॻियूं उम्मतियूं टोलनि में फ़िरक़नि में विरहाइजी वयूं, त हिन उम्मत में बि 73 फ़िरक़ा थिया, जिन मां फ़क़ति हिकु फ़िरक़ो या हिकु जमात जेका आहे सा नाजी ऐं निजात पाइण वारी आहे, कामयाब थियण वारी आहे। जीअं हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं तव्हांजे साम्हूं रखी, त उहो मनहज जंहिं मनहज ते, जंहिं तरीक़े ते असहाब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हली रहिया हुआ, उहो ई फ़िरक़ो, उहो ई टोलो, उहो ई जमात हक़ती आहे, हक़ वारी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे ख़ालिस क़ुरान हदीस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांखे इन नाजी जमात मां बणाए जेका निजात पाइण वारी आहे, कामयाब थियण वारी आहे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।